नाज़रीन ॿी ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। हैदराबाद के शहर हुसरी में ॻोठ अब्दुल गफूर खोसो वासिन बासर ज़मींदार ख़िलाफ़ एहतजाज किया है। एहतजाज कंदड़नि औरतुनि ऐं मर्दनि इल्ज़ाम हणंदे चयो आहे त इलाइक़े जो बासर ज़मींदार शाद खोसो ॻोठ ते कब्ज़ो करणु चाहे थो। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह करे आहियूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त ॻोठ मां लॾण सबबि हुन ॿिनि घरनि खे बाहि ॾेई साड़े छॾियो आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह करे आहियूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। हैदराबाद के शहर हुसरी में ॻोठ अब्दुल गफूर खोसो वासिन बासर ज़मींदार ख़िलाफ़ एहतजाज किया है। एहतजाज कंदड़ औरतुनि ऐं मर्दनि इल्ज़ाम हणंदे चयो आहे त इलाइक़े जा बासर ज़मींदार शाद खोसो ॻोठ ते कब्ज़ो करणु चाहे थो। ॻोठ मां न लॾण सबबि हुन ॿिनि घरनि खे बाहि ॾेई साड़े छॾियो आहे।